अस्सलाम वालेकुम नाज़रीन। शर्फ़ कमर, जी हाँ नाज़रीन, शर्फ़ कमर दुआउनि जे क़बूलियत जो ख़ासि वक़्तु 24 अगस्त 2024 सुबुह जो 8:20 खां शुरू थी रहियो आहे ऐं 10 बजे सुबुह जो ई ख़तमु थी वेंदो। दुआउनि जी इन घड़ीअ में जेका बि दुआ घुरंदा इंशाअल्लाह जल्द ई क़बूल थी वेंदी। तक़रीबन 1 कलाक 40 मिंटनि जे हिन टाइम जे अंदरि जेका बि दुआ घुरंदा इंशाअल्लाह जल्द ई क़बूल थी वेंदी। बिगड़ियल औलाद खे सही रस्ते ते आणण जे लाइ इस्लाह औलाद ऐं परवरदिगार खां मदद ख़ासि इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन अहदिना सिरातल मुस्तक़ीम 70 दफ़ा विर्द करियो। अॻियां ऐं पोयां 7 दफ़ा दुरूद पाक पढ़ंदा। नंबर 2, हर मुश्किल में आसानीअ जे लाइ ऐं हर कम में कामयाबीअ जे लाइ सूरह हदीद आयत नंबर 1 खां वठी 6 ताईं व इलल्लाहि तुरजउल उमूर 3 दफ़ा इन लाइन ते तकरार कंदा ऐं पोइ सॼी आयतुनि खे मुकमल कंदा। नंबर 3, हुसूल औलाद जे लाइ ऐं कंसीव औलाद लाइ सूरह हशर आयत नंबर 24 110 दफ़ा पाणीअ ते दम करियो ऐं पोइ रोज़ाना पढ़ंदा रहो ऐं 40 ॾींहंनि ताईं ईअं जारी रखंदा त इंशाअल्लाह दुआ क़बूल थींदी। नंबर 4, बदख़ुआनि खां बचण लाइ, दुश्मननि खां बचाव जे लाइ, सिहत जे लाइ, जादूअ खां बचाव लाइ, रिज़्क़ जे लाइ सूरह हुमज़ मुकमल 9 दफ़ा विर्द कंदा। अव्वल व आख़िर 9 दफ़ा दुरूद पाक पढ़ंदा। रिज़्क़ में बरकत जे लाइ दुआए नूर कबीर 1 तस्बीह ज़रूरु पढ़ंदा।